नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में खबर ॾींदा हलूं त मीरपورخاص ज़िले जे ॻोठ राम क़ालोनी में सिंध हुकूमत जे तावन सां सेहतमंद सिंध प्रोग्राम तहत समाजी तंज़ीम साफ़को ऐं IRM तरफ़ां माउ ऐं ॿार में खुराक जी खोट जे उनवान हेठि जागृता सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें इलाइक़े जे औरतुनि ऐं मालवंद माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार जे महिमान ख़ासि डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री डॉक्टर हाकिम अली जलबाणी, वेटनरी डॉक्टर रज़ाक लिगारी, समाजी तंज़ीम साफ़को जे डॉक्टर अली हसन जमाली ऐं ॿियनि सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां माउ ऐं ॿार में खुराक जी खोट जे हवाले सां सिंध जी 24 ज़िलनि में सेहतमंद सिंध जे नाले सां हिकु प्रोग्राम शुरू कयो वियो, जंहिं तहत हज़ारे ख़ानदान में मुफ़्त बकरियूं कुकड़ियूं विरायूं वयूं आहिनि, जंहिं जो असल मक़सदु आहे त मारूड़नि ऐं मासूम ॿारनि खे बकरियुनि जो खीर ऐं कुकड़ियुनि जी बेज़ा मिली सघनि, जेके खाइण सां हुननि में खुराक जी खोट जी पूराई थी सघे। थर में ॿारनि जी मौत जो वॾो कारण ई इहो आहे माउ ऐं पंहिंजे सिहत जो ख़्यालु नथो रखे, जंहिं करे पैदा थींदड़ ॿार में खुराक जी खोट पैदा थियण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि संदसि मौत वाक़िअ थिए थी। इन मौक़े ते मालवंद माण्हुनि खे चौपाए माल खे पालण जो तरीक़ो, हुन में मिलंदड़ फ़ाइदनि बाबति पिणु आगाही ॾिनी वई हुई। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।